जन्नत ॾांहुं शाही सफ़र। दोस्तों, पुराणे ज़माने में हिकिड़ो थुल्हो ऐं बेवकूफ़ राजा हूंदो हो। राजा जो वज़ीर वरी बुत जो सनड़ो पर तमामु चालाक ऐं तिखो हूंदो हो। वज़ीर पंहिंजी चालाकीअ सां राजा खे पंहिंजे वस में करे छॾियो ऐं राजा बि हर कम में हुन ते ई भरवसो कंदो हो। राजा पंहिंजे वज़ीर खे चवंदो हो त अंजाम कर त तूं मूंखे कॾहिं बि छॾे न वेंदे। उन्हीअ ते वज़ीर सदाईं जवाब में चवंदो हो त महाराज, भला ईअं बि कॾहिं थींदो? हरगिज़ न। अवां जिते बि हूंदव, खणी हिन दुनिया में, बहिश्त में या दोज़ख में, आउं सदाईं अवां सां गॾु हूंदुसि। वज़ीर जो इहो जवाब ॿुधी राजा जूं वाछूं ई टिड़ी पवंदियूं हुयूं। हिकिड़े भेरे शाम जो राजा दरिया जो सैर करण खां पोइ पंहिंजे महल ॾांहुं वापसि पे आयो। हर रोज़ वांगुरु उन ॾींहुं बि वज़ीर हुन सां गॾु हो। ओचितो हुन रस्ते जे पासे खां झंग में लोमड़ियुनि जे ॻाल्हाइण जो आवाज़ ॿुधो। उन्हीअ ते राजा खे अचरज लॻो ऐं पंहिंजे वज़ीर खां पुछण लॻो त ही एतिरियूं लोमड़ियूं कहिड़े सबब खां एॾो गोड़ पयूं कनि? वज़ीर वराणियो त महाराज, हिन भेरे सीउ ॾाढो घणो पियो आहे। वेचारियुनि लोमड़ियुनि वटि सीउ खां बचण जे लाइ को बि गरम कपिड़ो कोन्हे, तंहिं करे अवां खां कंबल घुरण लाइ रड़ियूं पयूं कनि। राजा चयो त इहा ॻाल्हि आहे, पर इन्हनि खे कंबल छो न मिलिया? वज़ीर जवाब में चयो त उन्हीअ खाते जे वॾे अमलदार खां ग़लती थी आहे। हक़ीक़त हीअ हुई त उन्हीअ अमलदार सां वज़ीर जी सख़्त दुश्मनी हुई, तंहिं करे उन वझ वठी हुन जे बरख़िलाफ़ ॻाल्हायो। इहो ॿुधी राजा हुकुम कयो त केॾे न शर्म जी ॻाल्हि आहे, उन्हीअ अमलदार असांजे प्यारियुनि लोमड़ियुनि खे कंबल बि कोन ॾिना। हाणे उन्हीअ अमलदार खे हिक कंबल में वेढ़े समुंड में उछलाए छॾियो त भली ॿुॾी मरे, पोइ 100 कंबल ख़रीद करे हिननि लोमड़ियुनि खे ॾियो त सीउ खां बचनि। राजा जो इहो हुकुम ॿुधी वज़ीर खुड़ियुनि ते ज़ोर रखियो, पर हुन राजा जो सॼो हुकुम मञण बदिरां अधु हुकुम मञियो। इहो हीअं त वज़ीर उन्हीअ अमलदार खे कंबल में वेढ़ाए समुंड में उछलराए छॾियो, पर कंबलनि ख़रीद करण लाइ शाही खज़ाने मां पैसा कढाए कंबल ख़रीद करण जे बदिरां पाण वटि रखी छॾियईं। ॿिए ॾींहुं शाम जो राजा वरी लोमड़ियुनि खे रड़ियूं कंदे ॿुधो। उन्हीअ ते हुन हैरान थी वज़ीर खां हुन जो सबबु पुछो त हाणे इन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे, वरी छा लाइ पयूं दाऊं कूकूं कनि? वज़ीर खिलंदे अर्ज़ कयो त महाराज, हाणे लोमड़ियूं अव्हां जा थोरा मञण लाइ नारा पयूं हणनि। राजा वराणियो, आउं केतिरो न ख़ुशकिस्मत आहियां, मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि राजा वटि तो जहिड़ो सियाणो वज़ीर न हूंदो। ऐं मुंहिंजा दोस्त, तूं अंजाम कर त मूंखे कॾहिं बि छॾे न वेंदे। वज़ीर राजा खे पक ॾियारींदे चयो त कॾहिं बि न महाराज, कॾहिं बि न। अवां जिते बि हूंदव, हिन दुनिया में या हुन दुनिया में, बहिश्त में या दोज़ख में, आउं सदाईं अवां सां गॾु हूंदुसि। राजा ॾाढो ख़ुशि थियो, पर हुन जी इहा ख़ुशी घणो वक़्तु न हली। ओचितो हिकु नंढो मिरूं झंग मां निकिरी हिक तरफ़ भॻो। राजा अॻ में कॾहिं बि मिरूं न ॾिठो हो, तंहिं करे हैरत में पइजी चवण लॻो, या ख़ुदा, ख़ैर कजांइ, हीअ वरी कहिड़ी मख़लूक आहे? वज़ीर खे त उन्हीअ मख़लूक जी चङीअ तरह सां ॼाण हुई, पर हुन ॾाढे आराम सां जवाब ॾिनो त महाराज, इहो अव्हां जो ई हिकु हाथी आहे। इन जो अहिड़ो हाल इन्हीअ करे थियो आहे जो हाथियुनि जे वॾे अमलदार वेचारीअ खे पूरीअ तरह सां खोराक कान ॾिनी। इहो ॿुधी राजा ॾाढो नाराज़ थियो ऐं हुन हुकुम ॾिनो त उन्हीअ अमलदार खे हिकदमि माराए वञे। वरी हुन वज़ीर खे हुकुम कयो त तोखे जेका बि रक़म घुर्जे उहा खज़ाने मां वठी ग़रीब जानवरनि जी खाद खोराक जो मुनासिब बंदोबस्तु कजि। वज़ीर वरी शाही खज़ाने मां पैसा कढाए ऐं सभई पंहिंजे ई खीसे में रखी छॾिया। हिकिड़े महीने खां पोइ हिकिड़ी शाम जो राजा पंहिंजे वज़ीर सां घुमी फिरी वापसि पे आयो त हुन खे उहो ई मिरूं ॾिसण में आयो। राजा हैरान थी वज़ीर खां पुछो, छा हीउ उहो ई बुखियो हाथी आहे जंहिंखे असां उन ॾींहुं ॾिठो हो, पर हीउ हाथी थुल्हो मतारो छो न थियो आहे? वज़ीर वाछूं टेड़े एॾो त ज़ोर सां खिलियो जो हुन जा 32 ई ॾंद पए ॾिसण में आया। पोइ हुन राजा खे जवाब ॾिनो त हाणे त इहो हाथी खाई पी महाराज वांगुरु थुल्हो मतारो थी पियो आहे। इहो जानवर जेको महाराज अवां ॾिसो पिया, इहो हक़ीक़त में हिकु कूओ आहे, पर राज महल जे बोरजी खाने मां सण भाउ माल खाई खाई अहिड़ो थुल्हो मतारो थी पियो आहे। इन मां पतो पवे थो त अव्हां जो बोरची चङीअ तरह कमकार नथो करे। राजा जो गोल गप्पे जहिड़ो बेवकूफ़ चेहरो हिकदमि ॻाढ़े मिर्च वांगुरु सुर्ख़ थी पियो। हुन अखियूं गोल फेराईंदे ॾाढीअ कावड़ मां चयो त केतिरी न ॾुख जी ॻाल्हि आहे त असांजे बोरचीअ जी नालाइकीअ ऐं कम चोरीअ जे करे असांजो सभई सुठो खाधो कुआ खायो वञनि। पोइ राजा हिकदमि हुकुम ॾिनो त बोरची जीअं ई असांजी मानी ठाहे तयारु करे
त उनखे फाई ॾिनी वञे। शाम थींदे ई बावर्ची वीचारो लिकी लिकी वज़ीर वटि आयो ऐं उनखे हिकदमि रक़म रिश्वत में ॾिनी। बावर्चीअ हुन सां इहो अंजाम बि कयो त जेकॾहिं वज़ीर बावर्चीअ जी जान बचाए त हू राजा जे लाइ जेकी ख़ासि पकवान ठाहींदो उन्हनि मां वज़ीर ॾांहुं बि मोकिलींदो रहंदो। इहो ॿुधी वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। हुन बावर्चीअ खे चयो त तूं का बि ॻणती फिक्र न कर, आउं पाण ई मोह ॾींदुसि। आधी राति जो जॾहिं राजा जे साम्हूं बावर्चीअ खे फाही अचण वारी हुई तॾहिं वज़ीर परे खां रड़ियूं कंदो डुकंदो आयो, तरसो तरसो तरसो। उते पहुची वज़ीर राजा खे हथ ॿधी अर्ज़ु करण लॻो त महाराज, मूं इजो हींअर जंतरी ॾिठी आहे ऐं मूंखे ख़बर पई आहे त आधी राति जो ही वक़्तु तमामु सभाॻो हूंदो आहे। हिन वक़्तु जेको बि शख़्स फाहीअ ते चढ़ंदो उहो सिधो जन्नत में वेंदो। तंहिं करे महाराज, बावर्चीअ खे हिकिड़े सदोरे वक़्तु फाहीअ ते चाढ़ण त का सज़ा न थींदी, इहो त मुर्गो हिन जे लाइ हिकु इनाम थींदो। भला असांखे कहिड़ी पई आहे जो असीं हिकिड़े ठग खे जन्नत ॾांहुं उमाणियूं। इहो ॾिसी वज़ीर जूं अखियूं फाटी वयूं त राजा ख़ुशीअ विचां कपड़नि में ई न थे मापियो ऐं हिकदमि वज़ीर खे चवण लॻो, वाह जी ॻाल्हि कई अथई, वाह वाह। घणे वक़्त खां मुंहिंजी मर्ज़ी हुई त कंहिं न कंहिं तरीक़े सां जन्नत ॾिसां, पर थोरो तरसो। हाणे हुन वज़ीर ॾांहुं ॾिसी चयो त मुंहिंजा मिठड़ा दोस्त, तो केतिरा ई भेरा मूंसां अंजाम कयो हो त आउं जेॾांहुं बि वेंदुसि त तूं मूंसां गॾु हलंदे। हाणे आउं जन्नत ॾांहुं पियो वञा, हाणे तूं मूंखे रस्तो ॾेखारींदो ऐं मुंहिंजे अॻियां हल। हुकुम कयईं त अड़े जल्लाद, पहिरियां हिन खे फाहीअ ते चाढ़। इहो ॿुधंदे ई वज़ीर जे पेरनि हेठां ज़मीन खिसकी वई। उन्हीअ खां अॻु जो हू की चवे, पहरेदारनि फाहीअ जो फंदो हुन जी ॻिचीअ में विधो ऐं जलाद रसीअ खे वठी ज़ोर सां छिकियो। इहो ॾिसी राजा खे ॾाढी ख़ुशी थी त मुंहिंजे हुकुम ते हिकदमि अमल कयो वियो। वज़ीर खे फाहीअ ते चाढ़ण खां पोइ जलाद हिकदमि राजा खे बि फाहीअ ते चाढ़े छॾियो। छा लाइ त राजा जी बि उहा ई मर्ज़ी हुई। छा हुननि जन्नत ॾिठी? ख़ैर, असांखे कहिड़ी ख़बर, पर बेवकूफ़ीअ जो अंजाम अव्हां जे साम्हूं आहे। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। अॻिलीअ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।